नाज़रीन प्रोग्राम आखिर छाखिर में आऊं मेज़बान अली रज़ा मंगी तव्हांजा हाज़िर आहियां। नाज़रीन मुल्की सियासी सूरत हाल सां गॾोगॾु मुआशी ऐं आइनी सूरत हाल जो ज़िक्र कंदासीं। गुज़िरियल ॾींहुं पार्लियामेंट में कन्वेंशन कोठायो वियो, आइन जो ॾियारो मल्हाइण जो फ़ैसिलो कयो वियो, आइन खे निसाब में शामिल करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे, आइन जी पासदारी जी ॻाल्हि कई वई आहे। हिकु वॾे अरसे खां पोइ आइन जी ॻाल्हि करण जी जेको पेशरफ़्त थी आहे उहा पंहिंजे नज़र में आहे। ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी समेत ॿियनि अॻवाननि ख़िताब कयो। सुप्रीम कोर्ट जे सीनियर तरीन जस्टिस क़ाज़ी फ़ाइज़ी साहब शिरकत कई। उनजो चवणो हो त मुंहिंजो सियासी ॻाल्हियुनि सां को तालुक़ु नाहे ऐं मां पंहिंजे इदारे जी नुमाइंदगी कयां थो ऐं इदारे जे हवाले सां पंहिंजो मौक़िफ़ ॾींदुसि। आइन ते अमल थियणु, आइन जी पासदारी हिकु वॾो चैलेंज आहे या ॼण त अमली तौर ते उन ते ॻाल्हि न थींदी आहे। मुल्की मुआशी सूरत हाल जेका आहे उहा गंभीर आहे। इलेक्शन कमीशन रिपोर्ट जमो कराए छॾी आहे फंड्स जे हवाले सां ऐं इलेक्शन थींदी न थींदी, पंजाब में थींदी न थींदी, हिकु ई वक़्तु चूंडूं मुल्क जे लाइ फ़ाइदेमंद आहिनि या धार बि करे सघजनि थियूं। इन हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। ॿियो दिफ़ाई वज़ीर ख़्वाजा आसिफ परॾेही इदारे खे इंटरव्यू ॾिनो आहे, परॾेही ख़ाबरू इदारे खे इंटरव्यू ॾिनो आहे। उनजो चवणु आहे त इमरान ख़ान जे हुकूमती दौर में TTP जी ॿीहर आबादकारी थी ऐं उन वक़्त जी इस्टेब्लिशमेंट जी बि उन्हनि खे हिमायत हासिलु हुई। उनजो चवणो त TTP खे इस्तेमालु कयो वियो। TTP अफ़गानिस्तान जी सरज़मीन इस्तेमालु करे रही आहे। सॼी सूरत हाल आहे, उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। सीनियर सहाफ़ी आहिनि, सीनियर तर्जुमेगार आहिनि, इमदाद सूमरो साहब असांखे जॉइन कयो आहे। इमदाद साहब प्रोग्राम में भली कार चवां थो। महिरबानी। इमदाद साहब कीअं था ॾिसो, गुज़िरियल ॾींहुं पार्लियामेंट हाउस में कन्वेंशन कोठायो वियो, आइन जी गोल्डन जुबली मल्हाई वई आहे, आइन जे हवाले सां ॻाल्हि ॿोल थी आहे। अवां कीअं पिया ॾिसो, आइनी पासदारी जी ॻाल्हि थिए पई, इनखे अवां कीअं पिया ॾिसो? पाण पोइ सियासी सूरत हाल ऐं ॿियनि मामलनि ते बि ॻाल्हायूं था। ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जे ख़िताब खे बि नज़र में रखिजो। उन बि इहो ई चयो आहे त जेकॾहिं बेनज़ीर शहीद जे वाक़े खां पोइ पाकिस्तान खपे जो नारो न हणा हा त शायदि मुल्क टुटी वञे हा। कीअं था ॾिसो सूरत हाल खे? ॾिसो, जेका कल कन्वेंशन थियो पार्लियामेंट में, उनमें जस्टिस क़ाज़ी फ़ाइज़ी साहब जो शरीक थियणु ऐं उन्हनि जो चवणु त भई पार्लियामेंट जो कमु आहे पंहिंजो कानून ठाहिणु, असांजो कमु आहे उन ते अमल करणु। पार्लियामेंट कानून ठाहे असां अमल कंदासीं। उन्हनि आइन जो किताब जेको आहे उहो हथ में खणी चयो त असां आइन सां गॾु बीठा आहियूं। हाणे इहो को वाज़े क्लियर मैसेज हुयो पार्लियामेंट जी सुपरमेसी खे, बालादस्ती खे तस्लीम करणु। असां वटि हिन वक़्तु जेको आहे सूरत हाल आहे उहा उनमें हाणे ढकियल छुपियल न आहे मामिलो, सभिनी जे साम्हूं आहे। हींअर जेका वेड़ आहे उहा जेका सियासी हुई उहा थी वई आहे पार्लियामेंट ऐं अदलिया जे विच में। सो इहो कल्ह को जेको कन्वेंशन हुयो उहो आइन जी गोल्डन जुबली हुई, 50वीं सालगिरह उन ते थियो। ऐं इन क़िस्म जा जेके तारीख़ी मौक़ा हूंदा आहिनि, दुनिया जा जेके जमहूरी मुल्क आहिनि जिन्हनि तारीख़ मां सिखियो आहे, उहे कॾहिं बि हथां न आहिनि विञाईंदा, उहे उनखे सेलिब्रेट कंदा आहिनि। ऐं जीअं त उन्हनि चयो क़ाज़ी फ़ाइज़ी साहब त आउं त आइन जी जेको आहे जशन मल्हाइण आयो आहियां, सो आइन जो जशन मल्हायो वेंदो आहे। असां वटि हिकिड़ो अफ़सोसनाक सूरत हाल कल जॾहिं थी, क़ाज़ी साहब जी जेका शिरकत ऐं उनखे तनक़ीद कई वई, बल्कि ट्रेंड हलाया विया ट्विटर ते, ख़ासि तौर ते इमरान ख़ान साहब जो जेको पॉलिटिकल पार्टी आहे PTI, उन्हनि जे तरफ़ां उनजो जेको हिकिड़ो कारण आहे मूंखे सम्झ में अचे थो, उहो इहो आहे त असांजे ॿारनि खे असांजे तालीमी इदारनि में आइन नथो पढ़ायो वञे, असांजे तालीमी इदारनि में जमहूरियत नथी पढ़ाई वञे। असांजे तालीमी इदारनि में इहो पढ़ायो वेंदो रहियो आहे त जमहूरियत असां वटि सदाई नाकाम रही आहे। असां वटि इहो पढ़ायो वेंदो रहियो आहे त सियासतदान चोर हूंदा आहिनि, दाड़ेल हूंदा आहिनि। असां वटि इहो पढ़ायो वेंदो आहे त अयूब ख़ान जी आमरीत जेका आहे उहा उन में मुल्क तरक़ी पे कयो। मुशर्रफ जी आमरीत में पाकिस्तान में जेको आहे उहो वॾी ख़ुशहाली पे आहे। तो उनजे करे जेको इनखे ग़लति पंहिंजो ॾिठो वियो आहे ग़लति तरीक़े इन सां, पर इहो हिकिड़ो वॾो तारीख़ी कारनामो आहे त जेको हिकिड़ो जज पार्लियामेंट में अची पहिरियों भेरो न आहे। अॻु में जेको जस्टिस ज़हीरुद्दीन जमाली साहब जेके आहिनि उहे बि उन्हनि खे बि मदो कयो वियो त चीफ जस्टिस साहब हुया, उहे बि रज़ा रबानी साहब जी दावत ते पार्लियामेंट में आया हुआ, पार्लियामेंट में ख़िताब थियो। सो असल में मिसकंसेप्शन्स आहिनि, क़ौम खे ॾाढी वॾी कंफ्यूज़ कयो वेंदो रहियो आहे। इहो हिकिड़ो तारीख़ी मौक़ो हुयो ऐं वॾो जेस्चर हुयो जस्टिस क़ाज़ी फ़ाइज़ी साहब जे तरफ़ां। मूं त जेके तनक़ीद कंदड़ हुया उन्हनि खे इहो जवाबु ॾिनो आहे त भई जेके जज साहिबान जिन खे दावत हुई जेके न आया, असल सवाल त उन्हनि लाइ थो थिए त उहे छो
गोल्ड पार्लियामेंट में गोल्डन जुबली ते कन्वेंशन में शरीक थियण न आया। सही। इन ते अहिड़ी तकलीफ़ूं थींदियूं आहिनि, 23 मार्च जो यौम दिफ़ा हुजे उते त हर कोई हले थो वञे, पर आइन जी जेका सालगिरह आहे उते वञण ऐं उन ते सवाल करणु इहो समझ खां मथां हुयो। सही, बिल्कुलु सही था चओ अहमदाद साहब। आइनी इदारो आहे, आइन जी गोल्डन जुबली आहे, उन में आइनी इदारनि जा माण्हू दावत जे बावजूदु न अचनि, इन ते सवाल थिए त सम्झ में अचे थो, पर जेकॾहिं शिरकत ते सवाल थिए त इहो बिल्कुलु सम्झ खां ॿाहिरि आहे। अच्छा अहमदाद साहब, आम चूंडूं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हर माण्हू जेको सियासी सोच रखे थो, हर पाकिस्तान जो शहरी चाहे थो त चूंडूं थियनि ऐं नई हुकूमत अचे जेका कुझु रिलीफ ॾेई सघे। चूंडूं अवां कीअं पिया ॾिसो त जेको सुप्रीम कोर्ट हुकुम ॾिनो आहे पंजाब में चूंडूं कराइण जो, उन ते इलेक्शन कमीशन बि पंहिंजी रिपोर्ट जमा कराए छॾी आहे। हुकूमत जो मौक़िफ़ अवां ॼाणो था, हुकूमत उनखे रद्द करे छॾियो आहे, वफ़ाक़ी काबीना उनखे रद्द करे छॾियो आहे, इन मामले खे पार्लियामेंट में खणी वञण जी ॻाल्हि थी वई आहे। त हाणे अवां कीअं पिया ॾिसो त छा इन फ़ैसिले ते अमल दरामद थींदो, ऐं इन सां गॾोगॾु इहो बि ज़रूरु ॿुधाइजो त छा हिक ई वक़्तु चूंडूं थियण मुल्क जे लाइ भले आहे, या वरी जेकॾहिं 14 मई ते पंजाब में थी वञनि पर आम चूंडूं त थियणियूं आहिनि इमदाद साहब, त ॾाढो ॾुखियो मरहलो आहे मुल्क जे लाइ, अवाम जे लाइ। अवाम वीचारो परेशान आहे, अवाम जा बुनियादी मसइला ॼण त कंहिं लेखे में ई कोन पिया अचनि। बिल्कुलु, मुल्क ज़ाहिर आहे बहरान आहे। बहरान पहिरियों हुयो सियासी, उहो बहरान अदालती बहरान बणिजी वियो आहे, इहो बहरान आइनी बहरान ॾांहुं पियो वञे। हाणे सूरत हाल जेका आहे उहा अजीबो ग़रीब थी वई आहे। अॼु हिकिड़े पासे इलेक्शन कमीशन रिपोर्ट जमा कराई आहे सुप्रीम कोर्ट में त भई हुकूमत असांखे फंड्स ॾियण खां इनकार करे छॾियो आहे। जेका की पंजाब जी हुकूमत आहे उन्हनि असांखे सिक्योरिटी ॾियण खां इनकार करे छॾियो आहे। असांखे 3 लाख सिक्योरिटी एहलकार खपनि, पंजाब हुकूमत वटि आहिनि ई 75,000 एहलकार। त उहा हिकु रिपोर्ट जमा थी आहे। ॿिए पासे हिकिड़ी नंढड़ी ख़बर आहे जेका इन ख़बर सां रिलेटेड आहे, उहा इहा त ख़ैबर पख्तूनख्वा जी जेको स्पीकर आहे जो गनी साहब, उहो वियो आहे पेशावर हाई कोर्ट में। त हुन पेशावर हाई कोर्ट में जेका हुनजी पुराणी दरख़्वास्त हुननि चयो त हुनजी समाप्त कयो केपी चूंडुनि लाइ। हाणे ॾिसो, हिकिड़ी अदालत सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान उन में पिटीशन हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी खणी वई त भई अवां जेको चूंडूं कराइण जो फ़ैसिलो कयो हो, उन फ़ैसिले ते न को गवर्नर अमल पियो करे ऐं न ई वरी इलेक्शन कमीशन चूंडूं मनसूख करे छॾियूं आहिनि। त उन में पंजाब लाइ सुप्रीम कोर्ट तारीख़ ॾेई छॾी, ख़ैबर पख्तूनख्वा वारनि खे वापसि उन अदालत में वञो। सो हाणे इहे जॾहिं इन क़िस्म जा फ़ैसिला हूंदा त उहे फ़ैसिला पंहिंजे अंदरि ई तज़ाद ऐं तकरार पैदा कनि था पिया। त उनजे करे अमल जेको अवां चयो त इन ते अमल थींदो, त अमल हुकूमत वाज़े ऐलान करे छॾियो आहे। हुकूमत इन फ़ैसिले खे मुतनाज़ा फ़ैसिलो बल्कि फ़ैसिलो तस्लीम ई न आहे कयो। अवां ॿुधो हूंदो त बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब चयो त पाकिस्तान में अदालत आहे ई कोन। सो हुकूमत त बिल्कुलु क्लियर आहे। हाणे हुन ते सुप्रीम कोर्ट छा कंदी? अॼु आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म खे नाइल कयो वियो आहे त इन अदालत में छा सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जेका आहे उहा बि वज़ीर आज़म खे नाइल कंदी? पर सवाल हिते सिर्फ़ु वज़ीर आज़म ते महदूद कोन्हे, मामिलो पार्लियामेंट जो आहे। पार्लियामेंट करारदाद मंज़ूर कई आहे त भई जेको सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आहे हुन ते अमल न थींदो। पार्लियामेंट करारदाद मंज़ूर कई आहे त चूंडूं हिकिड़े ॾींहं ते थियनि। हाणे जेको अवां जो ॿियो सुवाल आहे उन जा ॿ हिसा ॿिनि हिसनि में जवाबु ॾेई सघां थो त चूंडूं 90 ॾींहंनि में थियणु खपनि या न थियणु खपनि। 90 ॾींहं ख़ैर क्रॉस थी वियो आहे मामिलो, पर चूंडूं थियणु खपनि हा 90 ॾींहं में। हुकूमत भनकड़ी करे आइन जी इन जेका शिक आहे, हुकूमत ग़लति कयो आहे, सुभाणे सियासी नुक़सानु थींदो हिन जो। नुक़सानु आउं अॻु बि चवंदो रहियो आहियां त सुभाणे को ताले आज़मा, सुभाणे को जर्नल, सुभाणे को जज इहो करे सघे थो। छाकाणि त हिकिड़ी नज़ीर मौजूदु आहे त चूंडूं जेके आहिनि उहे 5 महीना या साल डिले थी सघनि थियूं। त उहे सिर्फ़ु 5 महीना ई साल छो? हे सियासतदान चोर आहिनि, करप्ट आहिनि, हिन खां सिस्टम हले कोन थो। त 10 सालनि में असां टेक्नोक्रेट सेटअप तयारे छॾियो। इहो पाकिस्तान में ख़्वाहिश त रही आहे सदाईं, ऐं अञा बि खोड़ सारनि ज़िलनि में मौजूदु आहे। तो इन जो अंजाम त हुकूमत या सियासी क़ुवतुनि खे इन सूरत में सुभाणे भोगणो पइजी सघे थो। हिकिड़ी इहा शइ आहे। ॿियो आहे त चूंडूं हिकु टाइम ते थियनि। कारणकार हिकु टाइम ते चूंडूं आहे ई, पर असांजी स्कीम आहे जेका आइन जी उहा आहे ई आहे त चूंडूं हिकु टाइम ते थियनि। 88 जी जेका चूंड हुई उहा थी हुई पंहिंजो 88, 90, 93 उहे चूंडूं थींदियूं हुयूं। पहिरीं थींदी हुई पंहिंजो क़ौमी असेंबली जी, 3 ॾींहंनि खां पोइ थींदी हुई सूबाई असेंबली जी चूंड। त उन चूंडुनि में बि इहो थींदो हुयो त हिकिड़ो ट्रेंड ठही वेंदो हुयो, ख़बर पइजी वेंदी हुई त उनजो असरु थींदो हुयो क़ौमी असेंबली जो, सूबाई असेंबलीअ ते। 88 में जॾहिं क़ौमी असेंबली जी चूंड थी, मोहतरम बेनज़ीर भुट्टो शहीद पूरे मुल्क में जेको अक्सीरियत खणी आई, उन खां पोइ उनखे मैनेज कयो वियो शयुनि खे। ऐं पंजाब में नवाज़ शरीफ़ खे खटायो वियो, सॼी तारीख़ आहे।
तो उहो ज़ाहिर हुनजो नुक़सान त पॉलिटिकल थींदो, पर क़ौमूं तजुर्बनि मां सिखंदियूं आहिनि। उनजे करे जेकॾहिं इमरान ख़ान हिकु एबनॉर्मल जेको पंहिंजी सूरत हाल क्रिएट करे छॾी, ॿिनि सूबनि जी संधि ख़तमु करे चूंडुनि जो वारे पासे वञणु चाहे थी, चूंडुनि थियणु खपंदा, उनखे पोइ सियासी तरीक़े सां सियासी नमूने सां हुनजो को हल कढिजे हा। पर हाणे सूरत हाल जहिड़े पासे आहे त हाणे सिर्फ़ु 2 या 3 महीननि जो फ़र्क़ु वञी थींदो, त हाणे ज़ाहिर बहितर इहो ई आहे त चूंडूं हिकु ई टाइम ते थियनि, हिकु ई ॾींहुं थियनि, ऐं हुन ते इमरान ख़ान बि तयारु आहे, या मुंहिंजी इंफॉर्मेशन आहे इमरान ख़ान साहिब खे सिर्फ़ु मुज़ाकरात लाइ टेबल खपे। इमरान ख़ान खे पंहिंजा केसिस जेके आहिनि उन ते इमरान ख़ान साहिब ॻाल्हाइणु चाहिनि था। चूंडुनि वारे मामले ते अंदाज़ो इमरान ख़ान साहिब खे बि थी वियो आहे त चूंडूं जेके आहिनि उहे अक्टूबर खां अॻु में न थींदियूं। सही, ठीकु है, वॾी महिरबानी इमदाद साहब, तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो। नाज़रीन, प्रोग्राम जारी आहे, वठूं था ब्रेक।